छॾे साॻियो ॾे अङण अचिजे उन्हनि सिंध नौजवान इत्तेहाद जेको आहे उन जो बुनियादी मक़सदु इहो आहे त तहरक जदोजहद जाखोड़ इल्म अदब शनास ऐं उन ई बेस ते दुनिया में उहे माण्हू कामयाब थिया आहिनि जिन इल्म जे हुसूल लाइ इल्म जे तक़वियत लाइ पाण पतो वियो आहे। सिंध जी सोसाइटी सिंधी समाज सुबूत जो शिकार आहे ऐं असांजो नौजवान जेको आहे उहो सही डायरेक्शन में कोन्हे जंहिंजी उनखे ज़रूरत आहे। छो त नौजवान जेको आहे नओं रत आहे उन में नओं जज़्बो आहे उन में नई उमंग आहे। जेकॾहिं उहो कंहिं ग़लति माण्हूअ जे वर चढ़ी वियो ग़लति ट्रैक ते हलियो वियो त पोइ उहो नशे में हलियो वेंदो। तव्हां जीअं ॾिठा आहिनि त इलाही नौजवान नशे जा आदी थी विया इलाही नौजवान जेके तालिबान जे वर चढ़ी विया आहिनि उन्हनि खे उन ट्रैक ते वठी विया आहिनि जे इस्तेमालु करे उन्हनि खे जन्नत ऐं अलाए कहिड़ा ख़्वाब ॾेखारे उन्हनि खे तबाह ऐं बर्बादु करे। पोइ इन करे जो असां वटि सही प्लानिंग कान्हे उन्हनि खे सही गस ऐं रस्तो नथो ॾिनो वञे। ऐं जेके बि दोस्त तव्हां दोस्त वेठा आहियो तव्हांजा फेसबुक ते दोस्त हूंदा ॿियनि दोस्त हूंदा पर जेसीं ताईं तव्हां नवां दोस्त पैदा नथा कयो तव्हां नवां साथी पैदा नथा कयो नवां आइडियाज़ जेके आइडियाज़ हासिलु नथा कयो त हिन मुआशिरे में तव्हां अॻिते कीअं वधी सघंदव। उन लाइ ज़रूरी आहे त तव्हांजा वसी दोस्त हुजनि सुठा दोस्त हुजनि जेके इल्म सां अदब सां राह रास्त हुजनि उहे तव्हांखे सही गाइड ॾींदा। पर इहो आहे ज़ाहिर असीं दोस्ती त उन्हनि सां रखंदासीं जंहिंसां असांजो वास्तो हूंदो न। उन करे असांखे जेका दोस्ती रखणी पवंदी उहा रखणी पवंदी किताबनि सां ऐं उन्हनि किताबनि सां जेके असांखे सही दग ऐं रस्तो ॾेखारींदियूं। दुनिया में किताब पढ़ण सां इनकलाब आया। कम्युनिस्ट मैनिफेस्टो पढ़ी सोवियत यूनियन जो इनकलाब आंदो हो कॉमरेड लेनिन। डास कैपिटल जो किताब पढ़ी दुनिया में कम्युनिस्ट इनकलाब आया हा। किताब इलाही आहिनि असां वटि क़ुरान शरीफ़ आहे हुज़ूर साईं ने पंहिंजे क़ुरान जे ज़रिए जे केतिरो इल्मु वठियो ऐं सॼो सम्झ में हलियो। तव्हां वटि चार्ल्स डार्विन जंहिं तख़लीक़ जो नज़रियो ॾिनो उन जे किताब दुनिया जा तख़्त ई फेराए छॾिया त इंसान इर्तिक़ा कीअं कई आहे इंसान अॻिते कीअं वधियो आहे। ही ज़मीन जूं जेके खज़ाना त जिन खे लतीफ़ ॻायो आहे छो त लतीफ़ सरकार उन्हनि इल्मनि खां वाक़ुफ़ हो। उन चयो त वियाजे अमी कॾे मुंहुं काओ ॾेई तिन सिपूं सोचे कढियूं पाताला पई पसंदा सही अमुल खणनि। हुन समुंड जो इल्मु ॿुधायो त समुंड में वेंदव जेकॾहिं तव्हां मास्क न पाईंदव त जेके उते सेसर आहिनि उते वाॻू आहिनि मच्छी आहिनि उहे तव्हांजूं अखियूं कढी वेंदा। पर मास्क पाए वेंदव त समुंड मां हीरा लयल ऐं मोती खणी ईंदव। ही फ़हम ऐं फ़िक्र जी ॻाल्हि। आइंस्टाइन जंहिं दुनिया खे नवां गस ॾिना उहे माण्हू जिन जेको आहे खिला में विया। इन करे माठ करे विहण इहा मौत जी निशानी आहे तहरक ज़िंदगी जी निशानी आहे ऐं उन करे असांखे तहरक में रहणु खपे नवां इल्म सिखणु खपनि। प्लेटो जेको अफलातून जो इहो पार्लियामेंट जो किताब लिखियो हुई उहो सुकरात जो शागिर्द हो। उन ते कानून ऐं दर्स ॾिना। ईअं इल्म सां यारी रखणी आहे ऐं जेको माण्हू इल्मु सिखंदो उन में न्याज़ ईंदो
उन में निवड़त ईंदी, उन में सहप ईंदी, उन में तदब्बुर ईंदो, उन में फ़ख़ुर ऐं वॾाई न ईंदी, उन में ईगो न हूंदो, छो त उहो समाज खे, सोसाइटीअ खे, हिन सभिनी खे खणी हलंदो। पर ॼटि 600 बेइल्म माण्हू हर कंहिं सां अटकियो पियो हूंदो, पंहिंजी अना खे सम्झंदो। उन करे असांखे इल्म सां, अदब सां, सोसाइटीअ सां गॾिजणो आहे, दुनिया सां गॾिजणो आहे। छो त माण्हू त वेठो आहे न, अॻे ॾिसो त माण्हू केटू, जेको केटू जबल आहे जिते रुॻो बर्फ़ आहे, माण्हू चयो वाह वेठो त हूं ई आहियां, इहो छो न पार कयां, इहो कमु छो न कयां। इन करे कमु कबो, वांदो वेहण इहो हर शइ में हराम आहे। इहे जान ही जस्तजू जाखोड़ जो नालो आहे। उन करे ही जदोजहद तॾहिं थींदी, तॾहिं रिज़ल्ट तॾहिं ॾींदी जॾहिं तव्हांखे इल्म सां यारी रखंदा ऐं इल्मु तव्हांखे आसमाननि ते पुॼाए। जीअं दुनिया जा आया असां वटि जेके बि वॾा वॾा साइंसदान थिया, उन्हनि केॾियूं खोजनाऊं कयूं, दुनिया लाइ छा छा न ठाहियो। जिन माण्हुनि जहाज ठाहिया, राकेट ठाहिया, दवाऊं ठाहियूं। अॻे माता जे बीमारी में केतिरा माण्हू मरी विया। त इन करे क्रिएटर थियो, तख़लीकार थियो, ऐं तख़लीकार तॾहिं माण्हू थींदो जॾहिं इल्मु सिखंदो। उन करे नौजवाननि खे इल्म जे तरफ़ ऐं किताबनि सां यारी रखणी पवंदी। ॿियो, तव्हां उन्हनि माण्हुनि सां जेके माण्हू इल्म जा, अदब जा, साइंस जा माहिर आहिनि, उन्हनि सां वेठो थियणो पवंदो। त जीअं असांखे सिख्या मिले त सितारनि जो इल्मु छा आहे, कहकशां जो इल्मु छा आहे, ज़मीन जो इल्मु छा आहे, कुर्बानी छा आहे, सखावत छा आहे, भाईचारो छा आहे, उन्हनि सभिनी शयुनि खे जॾहिं अपनाईंदासीं त असांखे सोसाइटी गुलदस्तो नज़र ईंदी। छो त हीअ सोसाइटी बुराईअ जो मसल न आहे। हीअ सोसाइटी केरु ॼमंदे ॼाम कोन हूंदो आहे, पर तइलीम ऐं तरबियत ॿार सभु हिकु जहिड़ा, पोइ हिंदू हुजे, मुस्लिम हुजे, केरु बि हुजे, सभु हिकु जहिड़ा ॼमंदा आहिनि। पर पोइ हिते असीं हुनखे नाला ॾींदा आहियूं, उनजी तरबियत कंदा आहियूं। जॾहिं उन माण्हू जी सही निशो नमा न थींदी, उनजी सही तरबियत न थींदी, त पोइ धाड़ेल थींदो, पोइ लोफर थींदो। उन करे हिन समाज में, हिन सोसाइटीअ में नौजवान जो तमामु वॾो रोल थो चए। छो त नौजवान वटि टाइम आहे, नौजवान वटि वक़्तु आहे, नौजवान में सलाहियत आहे, नौजवान में भाईचारो आहे, हुन में सघ आहे, उन ऐं हू कुझु न कुझु करणु चाहींदो आहे। छो त नौजवान वेही त कोन सघंदो न। उन करे उनखे सही गाइड करण जी ज़रूरत आहे, उनखे सही इल्मु ॾियण जी ज़रूरत आहे, उनखे सही पहचान ॾियण जी ज़रूरत आहे त असांजे नौजवान खे कीअं तरक़ीअ जा जेके रस्ता आहिनि उहे उबूर करणु खपनि। असांजो नौजवान CSS करे, असांजो नौजवान कॉम्पिटिशन में अचे, असांजो नौजवान फिलासफ़र थिए, इल्मु सिखे। ईअं असांजो नौजवान जेको आहे पॉलिटिक्स सां बि वेझो थिए। छो त हीअ सॼी जेका सियासत आहे, तव्हां ऑफिसर थी वञो, CSS थी वञो, सभु शइ थी वञो, पर वरी त हूंदो त हुकूमत जे ताबे न। जेकॾहिं उन हुकूमत में तव्हीं पाण MP हुजो, तव्हां पाण वज़ीर हुजो, मिनिस्टर हुजो, जेको माण्हू इल्म वारो, अक़ुल वारो, सही सिमत में अॻिते ईंदो, उहो त सही कमु कंदो न। पर जेको ख़राबु माण्हू चुडी ईंदो, जागीरदार होतार, उहो पंहिंजे मुफ़ाद लाइ। इन करे हीअ जेका पॉलिटिक्स आहे इहा ख़राबु न आहे, सियासत ख़राबु न आहे। सियासत इबादत आहे, सियासत ख़िदमत आहे। ख़िदमत खे उन्हनि माण्हुनि ख़राबु कयो आहे जिन जा पंहिंजा इंट्रेस्ट आहिनि, जिन जा पंहिंजा मफ़ाद आहिनि। छो त मफ़ादनि जी हीअ दुनिया में हले ई मफ़ादनि जी जंग थी। सियासत असीं बि करियूं था, सियासत हिते जो जागीरदार ऐं वॾेरो करे थो। हू सियासत इन लाइ थो करे त मुंहिंजी जेका सदियुनि जी हिकु हटी आहे उहा बरक़रार रहे, ही मुंहिंजा ग़ुलाम रहनि। असीं छा जे लाइ था करियूं त असांजो नसुल, असांजा बच्चा, असांजा माण्हू हिन जेके चुंगल में फाथल आहिनि, गुरबत में, बीमारनि में, जहालत में, उन मां निकिरी हिन मुआशरे जा सुठा शहरी बणजनि ऐं उन में हू रोल प्ले कनि।
इन करे असां सिंध नौजवान इतिहाद खे सभिनी पासनि खां सभिनी गर्ज़नि खां पाक करणु चाहियूं था। जिते बि असांजो माण्हू वञे, जिते बि सिंध नौजवान दोस्त वञे त माण्हू चवंदे यार माण्हू भलो आहे, बा इख़लाक़ आहे, बा किरदारु आहे, हिन में को बि ऐब कोन्हे। छो त माण्हू तव्हांजे नज़रे खे घोटे कोन पींदा, माण्हू तव्हांजी शख़्सियत खे ॾिसंदा त हीउ माण्हूअ जो किरदारु कहिड़ो आहे, हिन माण्हूअ जो माण्हुनि सां बिहेवियर कहिड़ो आहे। सिंधीअ में पहाको आहे त खान तुंहिंजी खानी मूंखे मानीअ मां मालूम थी। तव्हांजो हुन माण्हुनि सां अॻिले सां एटीट्यूड कहिड़ो आहे, तव्हांजो रवैयो कहिड़ो आहे, तव्हां हुन सां मिलो कीअं था, हर शइ नोट कई वेंदी आहे जेको माण्हू। इन करे असांखे बा इख़लाक़, बहादुर, बा किरदार, इल्म वारा अहिड़ा नौजवान जेके हिन सॼे मुआशिरे जे, छो त हिन मुआशिरे जा तव्हीं नुमाइंदा आहियो, हिन सोसाइटीअ जा तव्हीं अमीन ऐं सादिक आहियो। उहो असां तॾहिं थींदासीं जॾहिं असां बाख़लाक़ हूंदासीं, पर असीं बद किरदार हूंदासीं जंहिंखे असां रुगो झेड़ा झटा जेको थोरो घणो वञे रुगो गाॾी लॻे बबूकू हणंदासीं, माण्हू असां छा कंदा। उन करे तीर सां त हर को मारे, पर को तकरीर सां मारे, कान सां त हर को मारे, पर को ज़ुबान सां मारे। उन करे तरीक़ेकार जेको आहे न उहो हुजणु खपे त हीउ जेको मुआशिरो आहे उहो मुआशिरो चेंज थींदी जदोजहद सां। मुआशिरे में असां वटि हदीसूं आहिनि, 5 फ़िक़्हियूं आहिनि इस्लाम जूं। 5 फ़िक़्हियुनि में बटे सिस्टम हराम, 5 फ़िक़्हियुनि में जागीरदारी हराम, पर अॼु बि असां वटि लख लख करनि, 2 लख करनि। छो त सिस्टम अहिड़ो ठाहियो वियो आहे त वॾो माण्हू थींदो वञे, ग़रीब माण्हू। इन करे असां चाहियूं था त सिहतमंद मुआशिरो, कानून जी हुकुमरानी, कानून माना मेन पॉइंट असांजी इहा आहे त असीं चाहियूं था त कानून जी हुकुमरानी थिए, जस्टिस हुजे, इंसाफ़ मिले। उहो केरु कंदो? हीअ जेके जमहूरियतूं तव्हीं अॼु ॾिसो पिया न, डेमोक्रेसी, इन लाइ माण्हू कर्तन में पुठा विया आहिनि, इन लाइ माण्हू मारिया विया आहिनि, इन लाइ माण्हू क़ुर्बानी ॾिनी आहे। हीअ के सहुलियूं हासिलु कोन थियूं आहिनि। इन करे जॾहिं बि का शइ हासिलु कबी आहे त लतीफ़ चया जे तूं कल्ह मुईअ त कल्ह ई कॾहिं प्रिय खे कॾहिं कान सुई का सॼी करे सघंदी। जेकॾहिं कुझु हासिलु कबो त उन लाइ क़ुर्बानी ॾियणी पवंदी, वक़्त जी क़ुर्बानी ॾियणी पवंदी, टाइम जी क़ुर्बानी ॾियणी पवंदी, 2 रुपयनि जी क़ुर्बानी ॾियणी पवंदी। त जीअं असीं मुआशिरे खे पंहिंजे माण्हुनि खे सही दर्द ऐं सही रोशनी ते वठी, असां वटि त मिसाल भिटाई सरकार असांजो आफ़ाक़ी जेको मुर्शिद आहे उनजो सॼो रिसालो जेको आहे उहो जदोजहद ऐं जाखोड़ सां भरियल आहे। असां वटि हुबल वतनी, मारवी हुबल वतनी जी अलामत आहे। ईअं माण्हुनि रीत जीअं सेण वटाए सोना अची उमर कोट में कंदसि काड किरकुरीत पखनि जी प्रीत ऐं माड़ियुनि सी वठे। हिकिड़ी कमज़ोर औरत जॾहिं उमिरि जे क़ैद में थी थिए, उमिरि हुनखे बादशाहियूं, 70 सोन, मीन, हीरा, जवाहर थो आखे, उहो चएसि थी न आऊं जेका हीअ खथी आहे न मुंहिंजे माण्हुनि जी, उहा कोन लाहींदसि। वाझाए वतन खे जे आऊं हिते मुयासि त गोर मुंहिंजी सूमरा कज परवारनि पास ॾिज ॾाॾाणे ॾेह मां मंझां वनड़नि वास जे हुयाई जियास त कोन्हे वणंदो। इहा आहे सिंध जी उमिरि। जेकॾहिं आउं तुंहिंजे क़ैद में मरी वञा त हीउ मुंहिंजो जेको जिस्म आहे न हिते न पूरो, मुंहिंजो जेको लाश आहे मूंखे पंहिंजे माइटनि खे मोटाए। जॾहिं हिकिड़ी औरत वक़्त जे हुकुमरान सां टकर खाई सघे थी त छा असां में एतिरी सघ न आहे? असां में एतिरो सत न आहे? असां में वॾो सत आहे। फ़क़ति तव्हांखे हौसले जी ज़रूरत आहे, हिमत जी ज़रूरत आहे, ॿधीअ जी ज़रूरत आहे त हीअ दुनिया तव्हां ॾांहुं क़दम वधाईंदी। पर उन लाइ तव्हां वटि पहिरियों जेको क़दम आहे उहा आहे सचाई। तव्हां मुस्तक़िल मिज़ाज हुजो, तव्हां में सब्र ऐं साथ हुजे, तव्हां शयुनि जो इदराक कयो त हीअ जेके शयूं आहिनि इन्हनि खे कीअं मैनेज कजे। छो त हीअ जेका साइंस आहे हीअ सॼी मैनेजमेंट जी साइंस आहे।
ही इल्म जी साइंस आहे, ही ॾाम जी साइंस आहे। उहा जॾहिं असीं हासिलु कंदासीं ऐं जॾहिं असांजो नौजवान जेको आहे उहो इल्म तरफ़, मेहनत तरफ़, सचाईअ तरफ़ वधंदो त उनखे रोशनी नज़र ईंदी, उहो ॿियनि लाइ हिकिड़ो किरणो साबित थींदो। जीअं लतीफ़ चयो आहे न त ॾोर ॾियो हथु करे, ॾोर मॾियां धार, कोड़े लख हज़ार हिन ऊंधे हथां कया। त उहो जेको ॾीओ आहे, उहा जेका रोशनी आहे, उहो जेको ट्रुथ आहे, उहो जेको सचाई आहे, सचाई जो गस आहे, सचाई तरफ़ को बि गस कोन वञे, सचाई ख़ुदि गस आहे। तव्हां उन ते पाण खे खणी अचो। उन करे वियतनाम में जॾहिं इनकलाब पिया आयो त उते जो जेको नौजवान हो उनखे पुछो तव्हांजो छा मक़सदु आहे? कि असांजो फ़र्ज़ु आहे असां जेको इल्मु हासिलु कयो आहे, असां जेको पढ़िया आहियूं, असांजे धरती ऐं वतन ऐं पंहिंजे ॿारनि जे करे पढ़िया आहियूं ऐं उन मां असीं पढ़ी अॼु अहिड़े इल्मु थिया आहियूं। असां पंहिंजे इल्म ऐं हिन रोशनीअ मां पंहिंजे मज़लूम माण्हुनि जे लाइ को राह ऐं को रस्तो घड़ियूं। जेकॾहिं नथा घड़ियूं ऐं कुर्सी था माणियूं त असां खां वधीक को दलाल जो केरु कोन्हे। इन करे माण्हू जी सोच सही हुजे, माण्हू जो माइंड सही हुजे, मनफ़ी सोचनि खे, छो त असां वटि नफ़रत करण लाइ टाइम हुजे ई न। असां त मोहबत जा पैगंबर आहियूं, असां त लतीफ़ सचल हमल जा पोइ लॻे। जंहिं त चयो त मोहबती मेड़े ॻोठ बदिजे हिकिड़ो, तिनी जे वेड़े पाणे ई ईंदो। असीं उहा सॼी मूवमेंट हलणु था चाहियूं। असीं सॼी उन मूवमेंट खे चाहियूं था त मटियारी ज़िले जे अंदरि ही जेके नौजवाननि जी टीमूं आहिनि, इहे पंहिंजे माण्हुनि जो भरवसो थियनि, भरछलो थियनि, जेको माण्हू लावारस आहे। असांजा इदारा, स्कूल, अस्पतालूं, वाटर, ॿिया सभु तबाह लॻा पिया। केरु उन्हनि जी मालिकी कंदो? आया फ़रिश्ता ईंदा, आसमान मां माण्हू ईंदा? न, इल्मु तव्हां वटां पढ़ियल कयो त उहो पढ़ियल माण्हूअ ते फ़र्ज़ु थो थिए। 2.5 अरब 5 अरब रुपया DCA जे अकाउंट में पिया आहिनि, उहे कंहिंजा आहिनि? हिते जे माण्हुनि जा। कंहिंजे लाइ? स्कूलनि लाइ, RO प्लांटनि लाइ, रोडनि लाइ, पर उहे पिया आहिनि। उहे रुॻो हिते जा असांजा जेके वॾा माण्हू उहे कोशिशूं कंदा आहिनि। असांजी कंहिंसां बि का ज़ाती दुश्मनी कोन्हे ऐं न को कंहिंसां असीं टकराव था चाहियूं। असीं चाहियूं था त असीं हिन समाज मां जेको असांजे माण्हुनि खे जेका बीमारी आहे, बाबा अस्पताल में दवाऊं त असांजे माण्हुनि जो हक़ आहिनि, ही पीअण जो साफ़ पाणी त असांजे माण्हुनि जो हक़ आहे। इन लाइ असीं सभु गॾियल मूवमेंट बि करियूं, पंहिंजे सलाहियतुनि खे, पंहिंजे तइलीम खे, पंहिंजे अदराव करे हिन समाज में हिकिड़ो रोशन सितारो बणिजूं। इहो ई नौजवाननि जो मशीन आहे जेको तव्हांखे अॻिते वठी वेंदो। असीं चाहियूं था त हीउ सिंध नौजवान इत्तेहाद हिकिड़ो मिसाली इत्तेहाद सां साबित थिए। अॻे असां जॾहिं कामरेड हुआसीं त असांजे दोस्तनि बिलड़जीअ में उते एॾो कमु कयो पीरज़ादे वारनि जो उन ॻोठ खे लिटिल मास्को सॾणु शुरू कयो, रूस सॾणु शुरू कयो ऐं उते हर माण्हूअ खे इज़त, मोहबत, प्यारु मिलंदो। असां मटियारी ज़िले खे घटि में घटि हिकिड़ो अहिड़ो सिंबल बनायूं जो उन में असांजो माण्हू जंहिंसां बि मिले, पंचायत सां मिले, प्यार सां मिले ऐं असीं पंहिंजे हक़ लाइ, पंहिंजे शयुनि लाइ असीं न कंहिंखे घटि वधि था ॻाल्हायूं। छो त असांखे ज़रूरत ई कोन्हे न, असांजी त कंहिंसां दुश्मनी थोरी आहे। बाबा असीं चाहियूं था असांजे माण्हुनि खे दवा मिले, असीं चाहियूं था असांजे माण्हुनि खे सुठो पाणी मिले, असीं चाहियूं था असांखे रोड ऐं रस्ता मिलनि। उहे उन्हनि लाइ असीं आवाज़ उथारींदासीं। ज़ाती तौर ते असांखे सभिनि लाइ एतिराम आहे, इज़त आहे। हाणे इहे शयूं आहिनि जिन में असांजे नौजवान जो हिकिड़ो त अवेयरनेस ॾे, जेके इशू आहिनि, ॿियो हू पाण खे मेंटेन करे, पाण खे अहिड़ो अहल इल्मु बनाइजे, अहिड़ो लाइक़ु बनाइजे जो इल्म में, अदब में हुनजो असांजे माना नौजवाननि जेके पढ़नि था उन्हनि खे कॉम्पिटिशन करणु खपे त उहो मार्कूं खणे ऐं A1 ग्रेड में अचणु खपे। वरी जेके दोस्त कारोबार कनि था, या असांजी इहा कोशिशि आहे त जीअं इस्लामाबाद में दोस्त वेठा आहिनि, उते जेके स्कॉलरूं थियनि थियूं, उते जेके दोस्त राब्ते में आहिनि, उहे ग्रुप में असांजो हिकिड़ो दोस्त आहे त उते तव्हांखे ॿुधाईंदव हिते दाख़िला कीअं थींदी ऐं कीअं कीअं जेके इंटर्नशिप करे टेक्निकल इदारनि में 2-3 महीननि जो कोर्स करे अथई, जेके स्कॉलरूं वठी ॿाहिरि कीअं वेंदव, या ॿाहिरि जेके दोस्त असांजा वेठल आहिनि
असां उन्हनि खे रिक्वेस्ट कंदासीं, कोशिशि कंदासीं त उहे सॼी इंफॉर्मेशन ॾियनि त असांजो माण्हू हितां ॿाहिरि पढ़ण लाइ कीअं वञे, उते स्कॉलर कीअं वठे, उनजी मदद कीअं थिए। त हीअ जेका जदोजहद आहे हीअ पंहिंजी मदद पाण आहे, समाज में उत्साह जी मदद आहे, सूंह सचाई जी मदद आहे। ऐं हिन समाज जे अंदरि ही जेको नौजवान आहे उनजो हिकिड़ो रोल हुजणु खपे, जेको रोल आहे दुनिया जे अंदरि। छो त दुनिया में इनकलाब उहे नौजवान आणंदा, उन्हनि में हिमत पाए, जज़्बो पाए, जोश पाए, फिरविलो पाए ऐं उहे अॻिते वधण जी सघम रखनि था। इन करे असीं चाहियूं था त मटियारी ज़िले जे अंदरि असांजो जेको नौजवान आहे उहो हिकु उत्साह, हिकु अहिड़े बड़ जो वण साबित थिए जंहिंजे हेठां जेको बि वेहे उनखे उस बि न लॻे, उनखे जेको आहे बरसाति बि न लॻे, उनखे थधि मिले, उनखे सुकून मिले, ही सभिनि जो भरझलो थिए। सो इहे चंद गुज़ारिशूं हुयूं जेके तव्हांखे करणियूं हुयूं त जीअं तहलके जी भाॼी बि ठाहिजे, जीअं असीं सैदाबाद में ठाहिया आहियूं, हिते ठाहियूं, वरी होॾां मटियारी में ठाहियूं, पोइ वरी कन्वेंशन करे तइलीमी मरहलनि ते लेक्चर ॿिया टिया सिस्टम करायूं। तो जेके तव्हां करणियूं